न मुल्क में रहियो को राणो राणी आज की सदी जी त कहानी न रहियो मुल्क में को राणो राणी आज की सदी जी त कहानी अज भाव के भाव लुटे थो अज भाव के भाव लुटे थो पीउ के पुट कुटे थो जंहिंजो पीउ आहे हारी उनजो पुट आहे ॾोहारी वो जंहिंजो पीउ आहे हारी उनजो पुट आहे ॾोहारी न मुल्क में रहियो को राणो राणी आज 21वीं सदीअ जी त कहानी पेसन ते थो प्यार विकामे पेसन ते थो सरदार विकामे पेसन ते थो ईमान विकामे पेसन ते थो भाव विकामे पेसन ते थो कानून विकामे पेसन ते थो अवाम विकामे पेसन ते थो इंसाफ विकामे पेसन ते थो इंसान विकामे न मुल्क में रहियो राणो राणी आज 21वीं सदीअ जी त कहानी न मुल्क में रहियो को राणो राणी आज 21वीं सदीअ जी त कहानी अॼु पैसनि जी ख़ातिर माण्हू धीअर नचाइनि अॼु पैसनि जी ख़ातिर था माण्हू धीअर नचाइनि पैसनि जे ख़ातिर था औरतूं विकामनि अॼु पैसनि ख़ातिर था वज़ीर विकामनि पैसनि ख़ातिर था सफ़ीर विकामनि पैसनि ख़ातिर था सूबेदार विकामनि पैसनि ख़ातिर था मौलवी विकामनि पैसनि ख़ातिर था तालिबान विकामनि न रहियो मुल्क में को राणो राणी आज 21वीं सदीअ जी त कहानी न मुल्क में रहियो को राणो राणी आज 21वीं सदीअ जी त कहानी पीउ विकामे पेसन ते थी धीउ विकामे पेसन ते थो ईमान विकामे पेसन ते थो इंसान विकामे पेसन ते थो जज विकामे पेसन ते थो इंसाफ विकामे पेसन ते थो काज़ी विकामे पेसन ते बेडोईअ खे फाईअ ते चाढ़े पेसन ते थो शरीफ़ खे ॾोहारी बनाए पेसन ते थो इंसान विकामे न मुल्क में रहियो राणो राणी आज 21वीं सदीअ जी त कहानी न मुल्क में रहियो को राणो राणी आज 21वीं सदीअ जी त कहानी अॼु भाव खे तो भाव लुटे थो पीउ खे त पुट कुटे थो जंहिंजो पीउ आहे हारी उनजो पुट आहे ॾोहारी न मुल्क में रहियो को राणो राणी आज 21वीं सदीअ जी त कहानी